Assalamu alaikum dosto, it's me here Ehsan Ali Lund and today's our lecture is present indefinite or simple tense। दोस्तों अॼु असांजो लेक्चर आहे प्रेजेंट इंडेफिनिट या सिंपल टेंस। सब खां पहिरियां असां डेफिनेशन ॾिसंदासीं प्रेजेंट सिंपल टेंस जो। डेफिनेशन आहे दिस टेंस इज़ यूज टू टॉक अबाउट एन हैबिचुअल रेगुलर एंड यूजुअल एक्शंस इन प्रेजेंट टाइम। हाणे ॾिसो जेको आहे डेफिनेशन में ॿुधाए थो जेको आहे ही टेंस छा जे बारे में ॿुधाए थो, हैबिचुअल यानी आदत जे बारे में, रेगुलर मामूल जे बारे में एंड यूजुअल एक्शंस इन प्रेजेंट टाइम ऐं आम जेके कम जेके असीं प्रेजेंट टाइम में कंदा आहियूं। एग्जांपल आई प्ले क्रिकेट। नंबर 2 शी ईट्स मील। नंबर 3 दे गो टू स्कूल डेली। हाणे ॾिसो जेको आहे आई प्ले क्रिकेट इहो हिकु जेको आहे यूजुअल एक्शन आहे, असांजो जेको आहे एक्स्ट्रा एक्टिविटी आहे जेको असां कंदा आहियूं। उन खां पोइ आहे ॿियो नंबर जुमिलो शी ईट्स मील। हाणे ॾिसो शी ईट्स मील जेको आहे इहो हैबिचुअल यानी आदत खे शो कंदो आहे। असां मानी खाइण खां सवाइ नथा रही सघूं, इट्स एन हैबिट। ठीकु आहे। उन खां पोइ आहे असांजो दे गो टू स्कूल डेली। इहो जेको आहे असांजो रूटीन यानी रेगुलर खे शो करे थो। हाणे दे गो टू स्कूल डेली उहे रोज़ानो स्कूल वेंदा आहिनि। या ॿिए तरीक़े में असां चई सघूं था दिस टेंस इज़ आल्सो यूज़ टू एक्सप्रेस अ यूनिवर्सल फैक्ट्स। हाणे ॾिसो जेको आहे ॿिए सूरत में असां इहो चवंदासीं त असांजो टेंस जेको आहे यूनिवर्सल फैक्ट्स खे एक्सप्रेस करे थो। हाणे ॾिसो जेके बि यूनिवर्सल या नेचुरल शयूं आहिनि उन्हनि खे असां प्रेजेंट सिंपल में बयानु कंदा आहियूं। फॉर एग्ज़ाम्पल द अर्थ राउंड्स द सन। धरती सिज जे चौधारी गर्दिश करे थी। नंबर 2 द सन राइज़िस फ्रॉम द ईस्ट। सिज ओभर खां उभरे थो। हाणे ॾिसो जेको आहे हाणे अर्थ आहे, सन आहे, इहे जेके नेचुरल आहिनि, यूनिवर्स आहिनि, इहे हमेशह असां प्रेजेंट में इस्तेमालु कंदा आहियूं या प्रेजेंट में इन्हनि खे असां बयानु कंदा आहियूं। उन खां पोइ असां ॾिसंदासीं प्रेजेंट इंडेफिनिट सिंपल टेंस जूं निशानियूं। हाणे निशानियूं कहिड़ियूं आहिनि? निशानियूं आहिनि सिंधी में ॾिसूं त असां जेको पोइ थींदो थो था थी थियूं। जंहिं जुमिले जे आख़िर में थो था थी थियूं अचनि उहो असांजो प्रेजेंट इंडेफिनिट सिंपल टेंस थींदो। हाणे थो था थी थियूं वैसे खोड़ सारनि जुमिलनि में अचनि था, जीअं सघां थो, करां थो, उहो हिकु अलॻि शइ आहे, लेकिन सिर्फ़ु जेको थो था थी थियूं सिंपल यानी आम जुमिलनि में अचनि तंहिंखे असां प्रेजेंट इंडेफिनिट या सिंपल टेंस चवंदा आहियूं। ॿी निशानी आहे सिंधी में आदत यानी मामूल। छा आहे आदत ऐं मामूल? आदत ऐं मामूल खे असां कीअं बयानु कंदासीं? जंहिं जुमिले जे आख़िर में दो आहे, दी आहिनि, दा आहिनि, दियूं आहिनि, इहे असांजा रेगुलर यानी हैबिट आदत ऐं मामूल खे शो कंदा आहिनि। उन खां पोइ ॾिसूं असां प्रेजेंट इंडेफिनिट में असांजो फॉर्म ऑफ वर्ब कहिड़ो इस्तेमालु थींदो आहे। टेंस खे इस्तेमालु करण जे लाइ वर्ब जो तमामु अहम रोल हूंदो आहे। हाणे ॾिसूं असां जेको आहे प्रेजेंट सिंपल टेंस में फॉर्म ऑफ वर्ब असां कहिड़ो यूज़ कंदासीं? बेस फॉर्म यूज़ कंदासीं। बेस फॉर्म असां कंहिंखे चवंदा आहियूं यानी फर्स्ट फॉर्म, असल हालत, तंहिंखे असां जेको आहे बेस फॉर्म चवंदा आहियूं। इन खां पोइ ॾिसंदासीं असां हेल्पिंग वर्ब। हेल्पिंग वर्ब असांजा ॿ आहिनि, डू एंड डज़। कहिड़ा आहिनि? डू एंड डज़। डू जेको आहे असां जमा यानी प्लूरल नाउन आर प्रोनाउन सां इस्तेमालु कंदा आहियूं। लेट सपोज आई, वी, यू, या ॿ नाला हुजनि तंहिं सां गॾु असां डू खे इस्तेमालु कंदा आहियूं। उन खां पोइ असां इस्तेमालु कंदा आहियूं डज़। डज़ असां इस्तेमालु कंदा आहियूं सिंगुलर सां। डज़ असां छा सां इस्तेमालु कंदा आहियूं? डज़ असां इस्तेमालु कंदा आहियूं सिंगुलर नाउन आर प्रोनाउन सां। हाणे असां ॾिसूं स्ट्रक्चर ऑफ सेंटेंस। हाणे स्ट्रक्चर ऑफ सेंटेंस में असां रखंदा आहियूं सभ खां पहिरियां सब्जेक्ट, पोइ फर्स्ट फॉर्म ऑफ मेन वर्ब, पोइ जेको आहे ऑब्जेक्ट। हाणे ॾिसो सब्जेक्ट, मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट। एग्ज़ाम्पल असां वटि आहे उहे ग्रामर सिखनि था, दे लर्न ग्रामर, हू गानो ॻाए थो, ही सिंग्स अ सॉन्ग, हू रोज़ानो वर्ज़िश करे थो, ही टेक्स एक्सरसाइज डेली। हाणे पहिरें नंबर जुमिले में असां ट्रांसलेट कयो आहे दे लर्न ग्रामर। हाणे हिते जेके असांजो वर्ब आहे बेस फॉर्म आहे उनजे आख़िर में एस या एस जो इज़ाफ़ो न कयो वियो आहे, छो जो असांजो सब्जेक्ट दे यानी प्लूरल आहे। उन खां पोइ ॿिए नंबर सब्जेक्ट में असां इस्तेमालु कयो आहे ही सिंग्स अ सॉन्ग यानी सिंग्स। बेस फॉर्म जे आख़िर में एस इस्तेमालु कयो आहे, उहो इन जे लाइ कयो आहे जो असांजो सब्जेक्ट सिंगुलर आहे, इन जे करे असां वर्ब जे आख़िर में एस या एस जो इज़ाफ़ो कंदा आहियूं। ही टेक्स एक्सरसाइज डेली। हाणे इन जुमिले में बि जेको असां टेक जे आख़िर में एस या एस जो इज़ाफ़ो कयो आहे, छो जो असांजो सब्जेक्ट ही
यानी सिंगुलर आहे। हाणे असां दोस्तों पढ़ंदासीं स्ट्रक्चर ऑफ नेगेटिव सेंटेंस। स्ट्रक्चर ऑफ नेगेटिव सेंटेंस में सब खां पहिरियां आहे सब्जेक्ट, पोइ आहे असांजो हेल्पिंग वर्ब प्लस नॉट, उन खां पोइ फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब प्लस ऑब्जेक्ट, आख़िर में फुल स्टॉप रखियो वेंदो आहे। लेट सपोज उहे ग्रामर न सिखनि था, दे डू नॉट लर्न ग्रामर। हू गानो न ॻाए थो, ही डज़ नॉट सिंग अ सॉन्ग। हू वर्जिश नथो करे, ही डज़ नॉट टेक एक्सरसाइज। हाणे ॾिसो जेको आहे असां सब्जेक्ट खां पोइ हेल्पिंग वर्ब रखियो आहे डू एंड डज़। जॾहिं बि असां नेगेटिव में चेंज कंदासीं प्रेजेंट इंडेफिनिट में, त असां डू ऐं डज़ सां गॾु जेको आहे नॉट जो इज़ाफ़ो कंदा आहियूं। उन खां पोइ आहे असांजो स्ट्रक्चर ऑफ इंटरोगेटिव सेंटेंस। स्ट्रक्चर ऑफ इंटरोगेटिव सेंटेंस में सब खां पहिरियां असांजो आहे हेल्पिंग वर्ब, पोइ आहे असांजो सब्जेक्ट, पोइ आहे असांजो मेन वर्ब, पोइ आहे असांजो ऑब्जेक्ट ऐं आख़िर में जेको आहे सवालिया निशानी जेको रखणु लाज़मी आहे। छा उहे ग्रामर सिखनि था, डू दे लर्न ग्रामर। छा हू गानो ॻाए थो, डज़ ही सिंग अ सॉन्ग। छा हू वर्जिश करे थो, डज़ ही टेक एक्सरसाइज। हाणे ॾिसो छा उहे ग्रामर सिखनि था, डू दे लर्न ग्रामर। हाणे सभ खां पहिरियां छा अची वियो असांजो डू, उन खां पोइ सब्जेक्ट, उन खां पोइ मेन वर्ब ऐं आख़िर में जेको आहे ऑब्जेक्ट ऐं आख़िर में जेको आहे सवालिया निशानी। हाणे असां पढ़ंदासीं स्ट्रक्चर ऑफ नेगेटिव एंड इंट्रोगेटिव सेंटेंस। स्ट्रक्चर ऑफ नेगेटिव एंड इंट्रोगेटिव सेंटेंस में सब खां पहिरियां असां रखंदासीं हेल्पिंग वर्ब, पोइ रखंदासीं असां सब्जेक्ट, पोइ रखंदासीं असां नॉट, पोइ रखंदासीं असां मेन वर्ब, आख़िर में रखंदासीं असां ऑब्जेक्ट ऐं सवालिया निशानी। हाणे ॾिसो जेको आहे छा उहे ग्रामर न सिखनि था, डू दे नॉट लर्न ग्रामर। हाणे ॾिसो सभ खां पहिरियां असां छा रखियो आहे हेल्पिंग वर्ब, पोइ रखियो असां सब्जेक्ट, पोइ रखियो असां नॉट, पोइ रखियो असां मेन वर्ब, पोइ रखियो असां ऑब्जेक्ट ऐं आख़िर में जेको आहे सवालिया निशानी। उन खां पोइ ॿियो नंबर जुमिलो आहे छा हू गानो न ॻाए थो, डज़ ही नॉट सिंग अ सॉन्ग। छा हू गानो न ॻाए थो। उन खां पोइ असांजे आख़िर में आहिनि WH क्वेश्चन्स। हाणे WH क्वेश्चन्स जो जेको स्ट्रक्चर आहे उहो आहे सभ खां पहिरियां असां WH रखंदासीं, उहो असांजो वाट हुजे, हू हुजे, होम हुजे, वैन हुजे, वेर हुजे, हू हुजे, जेको बि हुजे। असांजे स्ट्रक्चर में सभ खां पहिरियां ईंदो WH, उन खां पोइ जेको आहे हेल्पिंग वर्ब, पोइ सब्जेक्ट, पोइ मेन वर्ब, आख़िर में जेको आहे ऑब्जेक्ट ऐं सवालिया निशानी। हाणे ॾिसो सभ खां पहिरियां असांजो जुमिलो आहे तव्हां छा कंदा आहियो। तव्हां छा कंदा आहियो, वॉट डू यू डू। हाणे ॾिसो जेको आहे सभ खां पहिरियां असां छा कयो आहे WH रखियो आहे वॉट, उन खां पोइ जेको आहे डू यानी हेल्पिंग वर्ब रखियो आहे, पोइ सब्जेक्ट यू रखियो आहे, पोइ जेको आहे असां मेन वर्ब यानी डू रखियो आहे, आख़िर में सवालिया निशानी, इन में ऑब्जेक्ट न ॾिनल आहे। हाणे चए थो केरु सच ॻाल्हाए थो, केरु सच ॻाल्हाए थो, हू डज़ स्पीक ट्रुथ।